आराम आ रही यूट्यूब चैनल नॉलेज ट्रेशर ते खुश आमदीद। अॼु 9 क्लास जो एक्सरसाइज सिंधी जी हलकंदासीं। छो जो लेक्चरार में या एस में भी तो टेक्स्ट में कुछ खणंदा आहिनि। सिंधी में क़ुरान शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो कहिड़े दौर में थियो, तंहिंजो सही जवाबु आहे अरबन जे दौर में। सिंधीअ में अज़ीम रज़मी कंहिं जोड़ियो, भागू भान जोड़ियो। ठीकु आहे न। इस्माइली मुबलिगनि जे कलाम खे छा थो सॾिजे, तंहिंजो त इस्माइली मुबलिगनि जे कलाम खे गिनान सॾिजे थो। पोइ वरी चए थो त समन जे दौर जो वॾे में वॾो शाइर केरु आहे, त क़ाज़ी कादन आहे समन जे दौर जो वॾे में वॾो शाइर। कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। मखदूम अबुल हसन जी किताब जो नालो छा आहे, मुक़दमत सलात। सिंधी ॿोली सही माना में जदीद दौर में कॾहिं पेर पातो, अंग्रेज़नि में। छो जो नाविल्स हुया, जेके ड्रामा हुया, उहे अंग्रेज़नि जे दौर में ई आया सिंधी अदब में। सिंधी ॿोली जो हाणोको रस्मुल ख़त कहिड़े साल में मंज़ूर कयो वियो, तंहिंजो सही जवाबु आहे 1853 ईस्वी में। अचो ही एक्सरसाइज कयूं था। इस्माइली मुबलिगनि जे कलाम खे छा थो सॾिजे, गिनान। मुक़दमत सलात मखदूम अब्दुल हसन सिंधी सन 1700 में लिखियो। मौजूदा सिंधी रस्मुल ख़त कॾहिं 1853 में मंज़ूर थियो। काऊअ जो दड़ो अटकल ज़मीन केतिरी वलारे थो, 30 एकड़, 33 एकड़, 32 या 36। तंहिंजो सही जवाबु आहे 30 एकड़। इहो आयल बि आहे, पोइ इम्तिहान मैन्यूअल में आयो या CSS जे पेपर में आयो, मूंखे सही यादि न आहे। काऊअ जे दड़े में हिकु झूनो ॾेवरो ज़ाहिर थियो, जंहिंखे सॾनि था छा, स्टूपा। काऊअ जो दड़ो पहिरियों कंहिं खोटायो, मिस्टर हेनरी किज़न्स। लेखराज किशनचंद अज़ीज़ कहिड़े शहर में ॼायो, कराची में, हैदराबाद में, नौशहर फ़िरोज़ में या सेवन में। तंहिंजो सही जवाबु आहे हैदराबाद में। साणे जी सिक में कंहिंजो ज़िक्र आहे, मारुई, ससुई, लीला या सुहिणी जो। त इनमें साणी जी सिक में मारुई जो आहे। लेखराज किशनचंद अज़ीज़ वफ़ात कॾहिं कयो, 1977, 78, 79 या 80। इहो तव्हांजो आहे टास्क, इहो तव्हां पाण कजो। लेखराज किशनचंद अज़ीज़ जे मज़मून जो किताबु कहिड़ो आहे, फुलन मुठ, बहार नसर, अदमी आईनो या कुलियात अज़ीज़। तंहिंजो सही जवाबु आहे अदमी आईनो जो आहे। माता महबूब जे कहिड़े किताब खे पाकिस्तान राइटर गिल्ड्स तरफ़ां एवॉर्ड मिलियो, सुरसार, मिठी मुराद, तूं जिनी तारनि या चांदी जूं तारूं। तंहिंजो सही जवाबु आहे चांदी जूं तारूं, जे करे हिननि खे एवॉर्ड मिलियो। माता महबूब जो जनमु कॾहिं थियो, 14 जुलाई 1948, 14 जुलाई 1949, 14 जुलाई 1950 या 51। तंहिंजो सही जवाबु आहे 1949 में माता महबूब जो जनमु थियो। किथे थियो, कराची में माता महबूब ॼाई। अणपूरो इंसान नाविल आहे, सिराजुल हक़, आगा सलीम, मिर्ज़ा कलीश। तंहिंजो सही जवाबु आहे आगा सलीम जो। आगा सलीम शिकारपुर में ॼाओ। आगा सलीम शाह जे रिसाले जो तर्जुमो कहिड़ी ॿोली में कयो, उर्दू में कयो। सुवाल में चए थो अली अहमद बिरोई जी सिंधी अदब में सुञाणप कहिड़ी आहे, सफ़रनामा नवीस आहे, नाविल निगार आहे, मज़ा निगार या शाइर। तंहिंजो सही जवाबु आहे मज़ा निगार आहे अली अहमद बिरोई। ऐं इन जो ही जेको आहे जाम जामोट जामड़ा, इहो सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी 17 वारी में आयो हुयो, गुज़िरियल टेस्ट में। अली अहमद बिरोई ॼायो किथे, 1920 में, वफ़ात 2003 में। अदू मोचीअ जो किरदारु कहिड़ो आहे, मज़ा आहे। सचल सरमज़ जो फ़ारसी में तख़ल्लुस कहिड़ो आहे, आश्कार आहे। सचल जा ही बेत छाजे बारे में आहिनि, मारुई जी हुब्बुल वतनी बाबति आहिनि, जेको 9 क्लास में आहे। सचल जे वाले जो नालो छा आहे, मियां सलाउद्दीन। सामी जो असुल नालो छा आहे, स्वामी मेघराज, भाई चीन राय, साधु नोल राय, चौकीराम। तंहिंजो सही जवाबु भाई चीन राय। इहो सब्जेक्ट स्पेशलिस्ट में बि आयो हुयो। सामी किथे ॼाओ, शिकारपुर में। सामी जी शाइरी खे छा चइबो आहे, सामी जा सलूक चइबो आहे सामी जी शाइरी खे। सैयद साबित शाह 1740 ईस्वी में ॼाओ। सैयद साबित अली शाह जा वॾा किथां जा, सियालकोट, मुल्तान, उचिया, शिकारपुर। तंहिंजो सही जवाबु आहे मुल्तान। सैयद साबित अली शाह दफ़न किथे, सेवण में आहे। सैयद साबित अली शाह इहो मरसीअ जो मौजूदु आहे सिंधी अदब में। किशन चंद बेवस ॼाओ, लाड़काणे, हैदराबाद, शिकारपुर, नौशहर, फ़िरोज़। तंहिंजो सही जवाबु आहे लाड़काणे में। किशन चंद बेवस जा वॾा किथां जा रहाकू हुया, मुल्तान जा। ग़रीबनि जी झोपड़ी शाहकार नज़म आहे किशन चंद बेवस जो।
शाइरी जे ख़्याल में बेकुर्फ़ ऐं कड़ी रही सघी सोगी घड़ी इहो बैत मुकमल करणो। ही मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे। अब्दुल करीम गदाई जो जन्म थियो लाड़काणे, शिकारपुर, करीमाबाद या खैरपुर। त करीमाबाद तालुके ठुल ज़िले जेकाबाद में अब्दुल करीम गदाई जो जन्म थियो। अब्दुल करीम गदाई जी शाइरी जो किताब पखड़ा पंवर, धरती जा गीत, शीरीं शहर, तोहफ़ा सिंध। तंहिंजो सही जवाब आहे पखड़ा ऐं पंवर अब्दुल करीम गदाई जी इनकलाबी शाइरी जो इहो मजमू आहे। हैदर बख्श जतोई जो जन्म थियो नए देरे, रते देरे, बखे देरे या बंगुल देरे। तंहिंजो सही जवाब आहे बखे देरे में। हैदर बख्श जतोई मुलाज़मत कई रेवेन्यू खाते में पहिरियां। हैदर बख्श जतोई जो मशहूर नज़म आहे दरिया शाह। हैदर बख्श जतोई 1970 ईस्वी में वफ़ात कई। मखदूम मोहम्मद ज़मान जो जन्म थियो हाला में, संदन तख़ल्लुस हुयो तालिबुल मौला। वफ़ात 1993 में थी। शमशीरुल हैदरी ड्रामाई रूप ॾिनो छाखे? ज़ीनत नाविल खे। दिलाराम जान आरा गुलनि जी टोकरी खे ज़ीनत नाविल खे ॾिने ड्रामे जो रूप। शमशीरुल हैदरी ॼाओ 1930, 31, 32 या 33। तंहिंजो सही जवाब आहे जो कंफर्म न, इहो तव्हांखे पाण खे करिणो आहे। शमशीरुल हैदरी जी शाइरी जो किताब आहे लाट हवा जे साम्हूं या वॼूं वसणायूं। त लाट आहे इन जो सही जवाब। ऐं मुंहिंजे अंदाज़े सां 1932 आहे, वधीक तव्हां पाण कंफर्म कजो पैदाइश। तनवीर अब्बासी जो असुल नालो नूर नबी अब्बासी। तनवीर अब्बासी ॼाओ सोबे देरे ज़िले खैरपुर में। तनवीर अब्बासी मैट्रिक कई कराची में। तनवीर अब्बासी जी शाइरी जो किताब आहे ही धरती। शाह साईं ते संदन किताब आहे शाह लतीफ़ जी शाइरी। इमदाद हुसैनी जो पूरो नालो सैयद इमदाद अली शाह हुसैनी। हवा जे साम्हूं किताब शाइरी जो आहे इमदाद हुसैनी जो। संदन जनम थियो ठिखड़ में, ठिखड़ तालुके में। सावण फ़क़ीर शाइर हुयो गेच जो, नड़ बेत जो, सिंगार जो, डोर जो। तंहिंजी सही जवाब आहे नड़ बेत जो। सावण फ़क़ीर जे इन्हनि बेतनि में ज़िक्र आहे मोरड़े ऐं मांगरमच्छ जो। सावण फ़क़ीर ॼाओ कढण में, रखण में, निंदे शहर में, निंदे शहर ज़िले बदीन में।